अस्सलामुअलैकुम सिंधी छोकिरा प्रोग्राम में तव्हां सभिनी खे भलीकार चवंदो मां यार समूं जीअं त दुनिया में खोड़ सारा डिपार्टमेंट आहिनि उन मां मेडिकल हिकु अहम शोबो आहे जो इंसाननि जो न जानवरनि जो कमु पए थो ईअं ई असां सां अॼु हिकिड़ो डॉक्टर मौजूदु आहे जेको MBBS बि आहे स्पेशलिस्ट बि आहे अचो त उन खां पुछूं था उहे हिन शोबे में कीअं आया जीअं त डॉक्टर खण असां सां मौजूदु आहे साईं अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम। साईं तव्हां किथां जा आहियो? साईं जलेबी हो। साईं तव्हां तालीम किथां हासिलु कई? जी साईं। साईं तव्हांजी तालीम घणी आई, तव्हां तालीम किथां हासिलु कई? साईं तव्हां सां तव्हांजी तालीम घणी आहे साईं, किथां हासिलु कयव? साईं तालीम न आहे। जी साईं। साईं पढ़ियल न आहियां। पोइ हे साईं जेको तव्हांजो इंट्रो आहे, तव्हां MBBS आहियो, स्पेशलिस्ट आहियो, मेडिकल जी तव्हां डिग्री आहे, इहा तव्हां किथां हासिलु कई? पैसनि ते थी। पैसनि ते वरितव? साईं पहिरियां मुंहिंजो इंटरव्यू तव्हां खां ॿियो, पर तव्हां जॾहिं चओ था मूं वटि तइलीमी न आहे त हाणे मां तव्हां खां छा पुछां, तव्हांखे त कंहिं शइ जी ख़बर ई न हूंदी। OPD छाजो शॉर्ट फॉर्म आहे? ख़बर न आहे, कंप्यूटर जी ख़बर। कंप्यूटर जी। रोबोट तव्हां वटि बीठल हूंदा साईं? अजीब ॻाल्हि आहे साईं। इंजेक्शन ख़बर अथव, सुई जंहिंखे चइबो आहे? कंपाउंडर जी ख़बर हूंदी। इंजेक्शन जी स्पेल ॿुधायो? साईं ख़बर न आहे, कंपाउंडर जी ख़बर हूंदी। साईं जॾहिं हर शइ कंपाउंडर खे ख़बर आहे पोइ हुनखे मोकिलियो न, हुनखे वञी मोकिल, तव्हां छो आया हुनखे मोकिलियो न। साईं कंपाउंडर न आहे, पत ते पयल आहे। फ़ोन कयोसि, घुरायोसि अचे। साईं शादी में आहे, फ़ोन बंदि आहे, नंबर बंदि थो अचे। साईं तव्हां जेका डिग्री खणी आया आहियो उन में MBBS लिखियलु आहे, तव्हां MBBS आहियो, पर तव्हांखे कंहिं शइ जी ख़बर ई न आहे। तव्हां जेको वाइट कोट जेको हूंदो आहे, नर्सियूं पाईंदियूं आहिनि, कंपाउंडर पाईंदा आहिनि, उनखे छा चइबो आहे? कंपाउंडर। साईं कंपाउंडर। वाइट कोट खे कंपाउंडर चइबो आहे। त तव्हां वटि को मरीज़ अचे, कंहिंखे ज़ुकाम आहे, कंहिंखे खंघि आहे, कंहिंखे मथे में सूरु आहे, उन जी दवा कीअं लिखंदा आहियो, थोरो लिखी ॾेखारियो। साईं दवा लिखंदा न आहियूं। बाक़ी साईं हुनखे कीअं ख़बर पवंदी आहे स्टोर वारा खे त डॉक्टर छा चयो आहे, हिनखे छा ॾियणो आहे हिनखे? बसि स्टोर वारे खे फ़ोन करे छॾींदा आहियूं त हिनखे खंघि जी दवा ॾियो या बुख़ार जी दवा ॾियो, पेट में सूरु आहे, उनखे बसि ईअं चई छॾींदा आहियूं। दवा लिखी वेंदा आहियो, कंहिं दवा जो नालो यादि अथव? चई वेंदा आहियो लिखण खे छॾियो त मूंखे ख़बर पइजी वई, चई वेंदा आहियो भला बात तव्हां? जी साईं। चई ॾेखारियो का दवा, शींहं छाप, पेनाडोल, डिस्प्रिन चई वेंदा आहियो? डिस्प्रिन चई ॾेखारियो। डिस्क्रीन। जी साईं। साईं डिस्क्रीन तव्हांखे छा स्क्रीन किथां नज़र थी अचे, तव्हां सिनेमा में वेठा आहियो छा? कंपाउंडर खे छो नथो ॿुधायूं? छा नथो ॿुधाए साईं? डिस्प्रिन तव्हांखे उहो यादि कराए, तव्हां जेको MBBS आहियो तव्हां पाण यादि कयो न, कंपाउंडर तव्हांखे। सर्जरी साईं तव्हांजो लिखियलु आहे, तव्हां सर्जन बि आहियो, सर्जरी तव्हां पाण कंदा आहियो या उहो कंपाउंडर कंदो आहे? साईं शुक्र अलहमदिल्ला मां पाण कंदो आहियां। कीअं कंदा आहियो साईं? साईं ईअं कटींदा आहियूं, पोइ सुईअ में धाॻो विझंदा आहियूं। छा मच्छी आहे साईं, चीर ॾींदा आहियो, कटींदा आहियो? ॿुधायांव थो न, ईअं कटींदा आहियूंसि, पोइ साईं सुईअ में धाॻो विझंदा आहियूं। जी साईं। सुईअ में धाॻो विझंदा आहियूं। धाॻो छा, धाॻो विझी पोइ छा लगड़ो उतारींदा आहियो? न साईं टाका हणंदा आहियूंसि। साईं मां वञा साईं? काॾे वेंदव तव्हां? इंटरव्यू त पूरो ॾियो न, काॾे वेंदव ईअं त? मां साईं मुंहिंजी तबियत सही न हुई साईं, मां ईअं आयुसि। महीनो साईं घणो कमु? साईं 1.5 लख। साईं 1.5 लख। सिर्फ़ु हिन मां डॉक्टरीअ मां? स्टोर पंहिंजो अथव? साईं डॉक्टरी सिर्फ़ु। स्टोर जी कमाई अलॻि आहे? स्टोर जी कमाई अलॻि। उहो तव्हांखे पंहिंजो आहे? जी अलहमदिल्ला। अफ़सोस आहे साईं, फोतगियूं ॾाढियूं थींदियूं तव्हांजे ॻोठ में? साईं अलाह थो मारे। अलाह त मारे थो, तव्हांखे ख़बर न आहे उहे कंहिंजे करे थियूं थियनि? न साईं अलाह मारे थो। बसि साईं तव्हां खां वधीक मां छा पुछां, तव्हांखे कुझु अचे ई नथो। जी नाज़रीन, अॼु जो ई तव्हां डॉक्टर ॾिठो, तव्हां पाण कमेंट करे ॿुधाइजो तव्हांखे डॉक्टर कीअं लॻो। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते अची चुको आहे। प्रोग्राम जो छा, अहिड़ा जे मुआशरे में डॉक्टर हूंदा, असांजो बि वक़्तु पुॼाणी ते अची वेंदो। इंशाअल्लाह ताला नेक्स्ट वीक कंहिं नए महिमान सां तव्हां सां आम्हूं साम्हूं थींदासीं।